वली मोहम्मद जी बा जी वाह खुश वड़न के बधे बाबा हाँ बा माशाल्लाह खाराए पियाए ढोक कराए मान भलो माशाल्लाह सही है हेडो उत इंदी है इन पासे रो छपरे बधे वालेकुम सलाम छा एला ओदई जी ईद भी मथो आमड़े जी माशाल्लाह रोजी दींदा अल्लाह कंदो तो एडी रोजी दींदा माशाल्लाह छोड़ा से बाबा हाणे नंढो भावा तू सजो दी उस में मां रुला तो पियो वड़न के खराए जी सही जी जी सही बताए पाड़े जो पोयो मुजो घर बिजली भी ता जी माडो छिकेला सोजाणो था रे सोजाणो था कल कुंडी हणियो मास में ए सही मेहमान आया ने साजे घर सही थोरो खीर दे तो के चाय कर पियो ए दे मो बा भोतार हाणे अच्छा नी जना मैं हूं न वड़ा बाबा भोतार उदई जेला नर वड़ा ना सा नर गऊ बहु ना साईं मेहमान बजणा न बस वड़ा तो पाई दियो ना अरे बाबा समझाए तो के केर हो नर वड़ा है ना सा वटे मादियो ना है ने मामा वाड़ो तो आए ने शहर में वाड़े तो खीर मिलतो ता के भी वाड़ो है ना अब भोतार है ना कि तू को ठोका पूजे सा समझो ए लूटी ये तो न समझ दो मामा पा खीर जला ठोका पूजे छोड़ दो ठोका पूजे न बाबा पाड़े सरी के न चोबो मसलो या बाबा इन ए असन वो जो खीर वाला ना इन सिस्टम तोरो दियो ता मैं समझा तो ता उसाई जे करे पालियो ता उसाई में कोन ता खीर को दो ता डुबरा थी वेंदा न तो आमा के तोरे पा खंड खीर दियो अब भोतार दे मो बाबा पाखड़े पेरे पाले अरे न बाबा मेहमान पाखन दियो वधी कने पा बाबा हाणे तोखे कीअं सम्झायूं अहिड़ी ॻाल्हि सम्झाईंदासीं त असां जी ईअं सम्झूं ॻाल्हि आहे अहिड़ी सम्झाए नथा सघूं पिया मामा पा जे करे हाणे छा थींदो डुबरा थी वेंदा छा मुंहिंजा बाबा साईं हाणे ॾींहं में राति थींदी न पोइ हाणे गाबा के खीर ॾींदा जब मामा इडली में खीर त निकिरंदो आहे न इहा कहिड़ी ॻाल्हि आहे थोरो पा पाड़े जा पाड़ मां कुटी मुटी लाहे छॾियां बिजली बंदि कयांव त मां चाहे अच्छा बापा खड़े ते 6000 बीठा आहिनि वञी करे जुगाड़ करे ॾियनि छा कयूं बाबा अहिड़ी चूत खे हाणे ॾुही ॾे अहिड़ियूं लानतां बि हलनि थियूं बि भाभी मोकिलियांसि थो मां बसि ठीकु आहे